सिगा दौलतपुर सफ़न पारां सिहत खाते जे ताउन सां सामी कॉलोनीअ में हिक ॾींहं जे टीबीअ जी सुञाणप ऐं इलाज जी कैंप क़ाइम कई वई, जंहिंमें डॉक्टरनि 120 खां मथे मरीज़नि जा एक्सरे कढी टेस्टूं करे चेकअप कयो। जिन मरीज़नि में टीबीअ जी बीमारी हुई उन्हनि खे टीबीअ जूं दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौके ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डॉक्टरनि, ऑर्गेनाइज़रनि ऐं ॿियनि चयो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं, ये जेकी महांगाई जो दौर आहे या जेको सिंध में सैलाब जो सिचुएशन आई तो उन में गरीब आवाम जेको आहे सो पेट पालण में पूरो आहे तो वो पंहिंजी मेडिसन या दवा किथां करा सघे। ऐं असां ॾिठो त हिते सामी कम्यूनिटी तमामु ग़रीब आहे जेको सुबुह जो वञे थी ऐं शाम जो उहो खाए थी, तो उहो इलाजु पंहिंजो किथां कराए। उन लाइ असां इहा ई सोची त हीअ जेकी वबा आहे तो ही सामी कम्यूनिटी में तमामु घणी वधी रही आहे ऐं उन जे करे असां हीअ कैंप लॻाराई। उन में सहकार जेको आहे सो डॉक्टर जमशेद जो या सरकारी अस्पताल जेके डॉक्टर आहिनि उहे बि वॉलंटियर कमु कनि पिया ऐं सिगा जी सॼी टीम हिते लथल आहे। सुबुह खां तव्हां ॾिसो पिया त असीं इहो ई चाहियूं पिया त जेको बि दौलतपुर जो एरिया आहे या लॻे थो जंहिंखे बि ख़बर आहे अवेयरनेस आहे ऐं उहो अचे ऐं पंहिंजो मुफ़्त इलाज मुफ़्त टेस्टूं ऐं दवाऊं हासिलु करे। ऐं इहो न आहे त रुॻो सिर्फ़ु अॼु ई असां कैंप हणी ऐं उनखे छॾे ॾियूं, 2-3 महीने असीं इहे जेके बि पेशेंट निकिरंदा उन्हनि जो असीं इलाजु कराईंदा रहंदासीं ऐं टेस्ट ऐं कैंपूं लॻाराईंदा रहंदासीं। पर शाखा जेको आहे डॉक्टर जमशेद अहमद खानज़ादा उन सां मिली ऐं जेको आहे हिकिड़ी कैंप ऑर्गेनाइज़ कराई टीबीअ जे हवाले सां, जंहिंमें जेको आहे जेके पेशेंट आहिनि मुस्तफ़ी कनि पिया। असां डॉक्टर जमशेद खानज़ादा जेको MS आहे उनखे चयोसीं त असांखे जेका कैंप जी हिते नीड आहे, जेकी नॉन कम्यूनिटी जेके सामी कॉलोनीअ में गैर मुस्लिम रहनि था उन्हनि में तक़रीबन खंघि जो रुझान घणो आहे। असां चयो त उन्हनि जूं मुफ़्त टेस्टूं, मुफ़्त एक्सरे ऐं मुफ़्त दवाऊं उन्हनि खे ॾिनियूं वञनि त जीअं उहे को लाभ हासिलु करे सघनि, उन्हनि खे को एडवांटेज मिले। पोइ इहे सिगा जेको आहे ब्रांच मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे मुख़्तलिफ़ कैंपूं कराए पई। असां इहा ई सोच रखी त टीबीअ जे हवाले सां असांखे नीड आहे, सो उन जे लाइ कैंप लॻाए अथऊं। गाॾी तव्हांजे साम्हूं ज़ाहिर आहे, इहा ॾिसी रहिया आहियो ऐं मुस्तफ़ी बीमारी जे करे इहो डॉक्टरनि जी महिरबानी आहे ऐं लख लाइक अहसान आहिनि मीडिया वारनि जा। थोरा त आहियूं असां इहो फ़ाइदो वठूं था इन बीमारी जे करे। असां ग़रीब आहियूं, जोगी कॉलोनी आई इन में आउं काउंसलर आहियां। इहो महिरबानी कई आहे डॉक्टरनि असांजे मथां ऐं हिमायत कई आहे असांजी ग़रीबनि जी। उन जा करे कैंप लॻी आहे, इलाजु थियो आहे, इन में असां फ़ाइदो हासिलु कयूं था। मीडिया वारनि जा असां थोरा फ़ाइदा असांजो कोड़ो आहे उनखे बलगम तमामु घणो आहे। उन एक्सरे जेको करायूं पिया तव्हां उन जे लाइ इलाज जे लाइ तव्हां वटि अचे थो, उनजो माना जेको आहे तव्हां वधीक हेल्प जेका बि कयो तव्हांजी महिरबानी थी।